सभी के सलीकार ऐं अस्सलाम वालेकुम। गवर्नमेंट हाई स्कूल खैबर में उस्तादन जी अज़मत के सलाम पेश करण लाइ 1992 जी बेंच के शागिर्दनि पारां उस्तादन जी अज़मत के सलाम पेश करण लाइ सलाम उस्ताद जो उन्वान हेठि शानदार तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में 1992 जी बेंच के सभिनी उस्तादनि शागिर्दनि शिरकत कई। तकरीब में उस्तादन जी अज़मत के ख़राज तहसीन पेश किया वियो। तकरीब जा मेहमान ख़ास 1992 बेंच के मास्तरन मोहम्मद परिया लबड़ो, जॾहिं त महिमाननि में खैबर हाई स्कूल के हेडमास्टर सैयद जहांगीर शाह ऐं 92 जे उस्ताद मकबूल अहमद मेमण, मोहम्मद सालेह बलोच, अब्दुल गफूर सुमरो, अल्ताफ़ शाह, खुदा पाकिस्तान, अब्दुल रशीद जहेजो, उषा कबड़ो, जुल्फ़कार अली शाह, दिलशाद अहमद का सिवा बेंच के शागिर्दनि सियासी समाजी सिविल सोसाइटी के नुमाइंदनि शिरकत कई। तकरीब में बेंच के उस्तादनि के ख़राज तहसीन पेश करण लाइ खेनि लाइफ अचीवमेंट एवॉर्ड दिना विया। तकरीब में मुक़र्रिरीन उस्तादनि जी अज़मत ऐं शागिर्दनि जी महिनत ते रोशनी विधी। सदारती खिताब में मोहम्मद परिया लबड़े जो चवणु हो त असां ख़ुशकिस्मत उस्ताद आहियूं जो असांजे शागिर्दनि असांखे ख़राज तहसीन पेश करण लाइ अहिड़ी तकरीब जो एहतमाम कयो आहे। हुन जो चवणु हो त अॼु पाण खे बाअहमद ख़ुशनसीब थो सम्झा जो असांजी महिनतुनि रंग लाथो। असां जेके गुल उन वक़्तु पोखिया हुआ अॼु उहे वॾा थी वण थी पंहिंजे मुल्क जी ख़िदमत करे रहिया आहिनि। कैमरा टीम सां गॾु अली फैज़ान, ख़ासकेली सोच टीवी मटियारी। कल न खाए बंदा